बडाणी वेझो 98 RD वटां BS गुडू फीडर जा कपर कमज़ोर हुजण करे घारो लॻण जो ख़तरो आहे। ॻोठाणनि अली हसन चाचड़, मीरा सन चाचड़, ॼाम आशिक़ हुसैन चाचड़ जो चवणु आहे त पाणी जी चाड़ खां पोइ BS फीडर जा कपर कमज़ोर थी विया आहिनि, जंहिं सबबु घारो पवण जो ख़दशो आहे। असीं इंतज़ामिया खे इतलाउ कयो आहे, पर हिन महल ताईं को बि उपाउ नाहे वरितो वियो। हुननि चयो त जेकॾहिं वक़्त सिर इंतज़ामिया तहरुक न वरितो त असांजो हज़ारें एकड़नि ते पोखियल सारियालो फसल पाणी हेठि अची वेंदो, जेको करोड़ें रुपयनि जो नुक़सान थी सघे थो। हुननि आबपाशी अमले खे अपील कई त जल्द खां जल्द 98 RD वटि पहुची कमज़ोर कपरनि जो मरम्मती कमु कराए नुक़सान खां बचायो वञे।